सिंध असेंबली इरसा जे 3 टियर फॉर्मूले खे रद्द कंदे सिंध खे 91 जे ठाह तहत पानी ॾियण जो मुतालबो करे छॾियो। सिंध असेंबली इरसा जे ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर करे छॾियो। तहरीक इंसाफ़ ठहराव जी मुखालफ़त करे छॾी। ऐवान में क़रारदाद ते ॻाल्हाइण वक़्तु सुहेल अनवर सियाल ऐं तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि में झेड़ो थी पियो। गुथन लफ़्ज़नि जे ॾे वठि कई वई। असेंबली अंदरि गोड़ थी वियो। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर आगा सराज दुरानी जी सदारत हेठि थियो। तिलावत ऐं नात खां पोइ धाड़ियलनि हथां शहीद थी वियल सिपाहियुनि लाइ घोटी में खूनी तकरार में मारिजी वियल चाचड़ बिरादरी जे 9 माण्हुनि खे मग़फ़िरत जी दुआ घुरी वई। सिंध असेंबली में शिकारपुर में धाड़ियलनि सां मुक़ाबले में मारिजी वियल शहीद सिपाहियुनि खे ख़राज तहसीन पेश कया वियो। इजलास में स्पीकर आगा सराज दुरानी शहीद सिपाहियुनि खे ख़राज तहसीन पेश कंदे चयो त शिकारपुर में नौजवान पुलिस ऑफिसर सऊद मक्सी अचण सां बहादुरी सां ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे ऐं जिन सिपाही धाड़ियलनि सां बहादुरी सां मुक़ाबलो कंदे शहादत माणी आहे उन्हनि खे सलाम पेश कयूं था। इरसा जेका आहे उहो 3 टियर फार्मूला तहत पानी डिस्ट्रीब्यूट थी करे जेको हुनजो डोमेन ई कोन्हे ऐं वाटर अकार्ड में क्लियर लिखियल आहे त इरसा जेको आहे उहा सिर्फ़ डिस्ट्रीब्यूशन बॉडी आहे। उहा अकॉर्डिंग टू वाटर जेको अकार्ड आहे उन तहत पानी डिस्ट्रीब्यूट कंदी। हे पंहिंजा फार्मूला आणे उन तहत कॾहिं हीअं था कनि कॾहिं हीअं था कनि उन तहत ऐं पानी जो अॼु बि तव्हां ॾिसो त शार्टेज जेका आहे पंजाब जेको आहे घटि थो खणे। सिंध जा जेके आहिनि हिन महिल मां सम्झां थो त माइनस 44% जेको आहे ओवरऑल सिंध जेको आहे उहो शार्टेज वठे थो। कोटली बैराज मोर देन 60% शार्टेज थो खणे जंहिंमें कराची जो वाटर सप्लाई वाटर ड्रिंकिंग वाटर भी कराची जो उनमें इंक्लूड आहे। टियर फार्मूला आहे ई कोन। ये मुसलसल सिंध सां ज्यादती थी थिए। इवन कोटली के हवाले से प्रेस रिलीज जारी कई तो कोटली के हवाले से हेठों कोटली के हेठि जेको डाउन स्ट्रीम में पानी जो ज़ाया था कनि। इन अकार्ड में लिखियल आहे त सिंध जो मुतालबो 10 में वो न मञियो वियो। पोइ वरी मुशर्रफ जनरल मुशर्रफ जेको आहे उन इंटरनेशनल डेलीगेशन के थ्रू करायो। उनमें भी साबित थियो त 5000 क्यूसेक पानी छॾिणो आहे। अरसा जेका आहे उन पानी जेको कोटली के हेठों पानी वञिणो आहे उनखे भी इम्प्लीमेंट नथी कराए। जेको आहे असांखे पंहिंजो हक़ जेको आहे उहो नथी वठाए। कोटली के हेठों जेको डाउन स्ट्रीम करणो आहे पानी उहो नथा ॾियनि। कोटली खां वठी समुंड ताईं दरिया जे बंदनि ते जेके ॻोठ आबाद आहिनि उन्हनि जो ड्रिंकिंग वाटर आहे। यानी असांखे त उहो पानी नथो मिले जेको 5000 क्यूसेक छॾिणो आहे पर असां ड्रिंकिंग वाटर पर्पज़ बि उहो चवनि था इहो जेको आहे तव्हां पानी ज़ाया था कयो।